दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। कुझु वक़्तु पहिरीं कुझु अहिड़ो दौरु हलियो हुयो जो माण्हुनि खे पढ़णु लिखणु डिग्रियूं हासिलु करणु इन्हनि ॻाल्हियुनि जो एतिरो महत्व आहे इन जी जानकारी न हुई। छो त उहो पंहिंजे ई रोज़मर्रा जे जीवन जे ज़रूरतुनि खे मैसर करण में ई रुधा पिया हूंदा हुया। पर जिन ॾाहनि खे ख़बर हुई त विद्या इंसान जो टियों नेत्र आहे, उन्हनि पंहिंजे एराज़ीअ में जिते रहनि उते स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं ऐं केतिरा ई विद्या जा क्षेत्र ठाहिराया। मां फ़ख़ुर सां चई थी सघां त गर्व आहे असांखे जो इन ॻाल्हि में केतिरनि ई सिंधी भाउरनि अॻिराईअ सां बहिरो वरितो। उन्हनि मां हिकु आहिनि तोलानी फाउंडेशन। अॼु असां आया आहियूं आदिपुर गुजरात जे तोलानी फाउंडेशन जे अंजना हज़ारी जी सां मिलण, जेके के तोलानी फाउंडेशन जा हिन वक़्तु प्रेसिडेंट आहिनि। अंजना जी, तव्हांजो अॼु जे दिलेर सिंधीअ जी गॾिजाणीअ में स्वागत आहे। थैंक यू वेरी मच। जीअं त तव्हां तोलानी फाउंडेशन जा प्रेसिडेंट आहियो हिन वक़्तु, असां तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त तोलानी फाउंडेशन जे तहत कहिड़ा कहिड़ा कार्य थींदा आहिनि। असां वटि एजुकेशन आहे, जिते 7 कॉलेज आहिनि, जंहिंमें आर्ट्स, साइंस, कॉमर्स, पॉलिटेक्निक, फार्मेसी, मैनेजमेंट इंस्टीट्यूशन। कॉमर्स कॉलेज जा 2 कॉलेज आहिनि, पॉलिटेक्निक जा इंजीनियरिंग जा 2 कॉलेज आहिनि, हिकिड़ो प्राइवेट, हिकिड़ो गवर्नमेंट न ग्रांट डेट जी। त ही छाकाणि त डिमांड ॾाढी आहे हिननि जी, पॉलिटेक्निक जी, कॉमर्स जी, आर्ट्स एंड साइंस, इहे असांखे 2 खोलणा पिया। तमामु सुठी ॻाल्हि आहे। त हिकिड़ो आहे जेको ग्रांट डेट, माने कुझु गवर्नमेंट हेल्प कंदी आहे जी, ऐं बाक़ी जेके आहिनि 4 से असां प्राइवेटली पंहिंजे हलाईंदा आहियूं। उनमें गवर्नमेंट जी काई हेल्प न मिलंदी आहे। तो कुल मिलाए इहे घणा कॉलेजिस आहिनि? कुल कॉलेज 8 आहिनि। उनजे अलावा माण्हू 9,000 स्टूडेंट्स। ऐं एवरी ईयर हर साल हितां इन्हनि कॉलेजिस मां घणा ॿार पास आउट थी निकिरनि था ॿाहिरि, ग्रेजुएट थी निकिरनि था ॿाहिरि? 3,000। मतलब हिकिड़ो तमामु सुठो अंदाज़ नंबर ॿारनि जो हर साल हितां ग्रेजुएशन करे पढ़ाई पूरी करे निकिरे थो। तव्हांजे हिननि कॉलेजिस में कहिड़ी एरिया मां, कहिड़ी एराज़ीअ मां आसपास जी ॿार अची करे पढ़ाई वठनि, विद्या हासिलु कनि? एक्चुअली अॻे एतिरा कॉलेज हुआ ई कोन ॿाहिरि जी। त असां वटि सॼे गुजरात जा माण्हू हूंदा हुआ, पर हींअर गुजरात में एॾा कॉलेज खुली विया आहिनि पोयनि 10-15 सालनि में जी, जो उन्हनि जो घटि आहे, पर असां स्टूडेंट्स कॾहिं घटि न थिया जी। इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे त स्टूडेंट्स फुल कॉलेज, सभु कॉलेज खुलियल आहिनि। तमामु सुठी ॻाल्हि आहे इहा। असां ॼाणणु चाहींदासीं त तोलानी फाउंडेशन जो बुनियादु कीअं पियो? 60 साल अॻु में मुंहिंजे फादर काका प्रभदास तोलानी जी डिसाइड कयो त मूंखे हींअर ॿियो बिज़नेस न करिणो आहे, हींअर शिप ओनर जी। शिप ओनिंग बंदि करे पंहिंजो हिसो शिप मां खणी ऐं अहिड़े हंधि अचणु चाहियां जिते काई बि एजुकेशन कोन हुई। अच्छा। त पतो पियो त आदिपुर हिकिड़ो नओं शहर थो खुले जी। उन में एजुकेशन जी सख़्तु ज़रूरत आहे। जी। त पहिरियों पॉलिटेक्निक सां शुरू कया जी। तंहिंखां पोइ आर्ट्स एंड साइंस, ऐं इहे करे कॉलेज वधाईंदा विया। जी। ऐं जॾहिं स्टूडेंट्स तमामु सुठो रिज़ल्ट आणणु लॻा त असांजी पॉपुलैरिटी सॼे गुजरात में थी वई ऐं असांजा मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स नौकरियुनि लाइ दुबई विया, उन में पॉलिटेक्निक जा ख़ासि करे। सुठी ॻाल्हि आहे। त उन पैसो हिते ॾाढो आंदो पॉलिटेक्निक वारनि स्टूडेंट्स, ऐं आदिपुर वियो बेटर थींदो
अॼु आदिपुर 60 साल अॻु जेको हुयो तंहिंजे भेट में हिकिड़ो पैलेशियल टाउन थी वियो आहे। हा ऐं ॿाहिरि जा माण्हू बि चवंदा आहिनि हिते आदिपुर में अहिड़ो छा आहे, एॾा सुठा बंगला, एॾा सुठा घर आहिनि। इट्स ऑल एजुकेशन जे करे माण्हुनि खे पैसो एॾो मिलियो, ख़ासि करे जेके दुबई विया, बहरीन विया, ॿियनि शहरनि में विया, उहो पैसो हिते आदिपुर में आयो। माना तव्हां ॿुधायो था असांखे त पहिरीं जॻह हिते कुझु बि न हुयो ऐं बयाबान हुयो, उते अची करे दादा कॉलेजिस बर्पा कया ऐं उन्हनि कॉलेजिस मां विद्या वठी करे ॿारनि खे जेॾीमहिल एक्सपोजर सुठो मिलियो त हे शहर ई वसी वियो। दादा 60 साल अॻु हिते आया, पर दादा जो कराचीअ खां वठी हेसि ताईं जो सफ़र कीअं रहियो, कुझु हुनजे बारे में असांखे जानकारी ॾींदा? हा, उहा हिकिड़ी ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। असां लाड़काने में रहंदा हुआसीं ऐं काका ज़मीनदार हुयो, तमामु शाहूकार ज़मीनदार। जी। जीअं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान थियो त मुस्लिम गवर्नमेंट हुननि खे चयो त तव्हां वञो, तव्हांजो हिते वास्तो कोन्हे। त हुनजो हीउ मुंहिंजो शहर आहे, मां ॼाओ हिते आहियां, मुंहिंजो सभु कुझु हिते ई आहे, मां कीअं वेंदुसि? जॾहिं काका ॾाढो ज़िद कयो त मां न वेंदुसि हितां, त काका खे जेल में विधाऊं। अच्छा, कराचीअ में लाड़काने में, पर सखर जेल में रखियाऊं, चाहे उहो वधीक वॾो जेल, वॾी पनिशमेंट वारो लिखियो वेंदो। जी, त उनजे तहत ॿियो छा कैम कयूं त उन्हनि खे जेल में विधऊं? नालो ॾिनऊं 5th कॉलमिस्ट, त न्यूज़ पहुचाईंदो आहे हिंदुस्तान खे। अच्छा। पर मतिलबु इहो हिकिड़ो ई हुयो, पैसो खपंदो। उन्हनि वक़्तनि में लखनि में कमाई, जंहिं वक़्त में 1947 में जी लखनि में वॾी ॻाल्हि हूंदी, पर काका पोइ वेंदा ॿियूं लैंड्स ख़रीद कंदा जी, ऐं काका बिल्कुलु रिफ्यूज़ कयो। ऐं जेल में बि जॾहिं उन्हनि पुछियुनि त तूं वेंदे हींअर पाक, त चऊं न, मां पंहिंजो मुल्क न छॾींदुसि। पोइ उन्हनि खे घणनि ई माण्हुनि सम्झायो ऐं इन विच में 100 ॾींहं गुज़री विया। 100 ॾींहं जेल में, जेको माण्हू एॾो पर्सनैलिटी वारो वेल टू डू माण्हू जेल में हुजे त सभिनी काका खे मञायो त तूं हिते जेल में सड़ंदे तंहिंखां वञ। सो असां 1948 में जी हिते आयासीं बॉम्बे। अच्छा। हथ ख़ाली, बिल्कुलु हेॾी अमीरी जंहिं माण्हू ॾिठी, एब्सोल्युटली जंहिंखे हथ ख़ाली चयो, कीअं आयासीं। फ्रेंड्स घणेई हुआ, पर काका अलाए छो फ्रेंड्स खां हेल्प न वरिती। इमीडिएटली कमु करणु शुरू कयो। पहिरें कंस्ट्रक्शन में विया त लैंडलॉर्ड एॾो वॾो लैंडलॉर्ड हुयो जो हुननि खे बसि उहे ई खपंदी हुयूं, लैंड्स ऐं पैसो। जी। एतिरे क़दुरु जो हिकिड़ो नंढो गांव हुयो जंहिंखे वकील जो ॻोठु चवंदा हुआ। वकील जो ॻोठु इन करे नालो पियो जो मुंहिंजो ग्रैंडफादर वकील हुयो। अच्छा। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त ही सभु पढ़िया कीअं, जॾहिं स्कूल ऐं कॉलेज ई न हुआ। जी। मुंहिंजे फादर जी ख़बर आहे त बॉम्बे आया पढ़णु, विल्सन कॉलेज मां BA पास कया। जी। जेको लाड़काने में कॾहिं का ॿुधो ई न हो त BA छा थींदी आहे, विल्सन कॉलेज छा थींदो आहे। ऐं मुंहिंजे भाउ खे काका मोकिलियो 1945 में अमेरिका। अच्छा। अमेरिका में न्यूयॉर्क में कॉर्नेल यूनिवर्सिटी हुई, जेका अॼु बि टॉप 10 ऑफ द वर्ल्ड यूनिवर्सिटी। जी बिल्कुलु सही आहे। मोकिलियो हाउस एग्रीकल्चर जे लाइ। जी। पर असां हुते एग्रीकल्चर ई हलियो वियो। ऐं 1948 में हू बि आयो अमेरिका में। 1945 में वियो, 48 में वापसि आयो।
उहो असांखे बॉम्बे में ई गॾियो जीअं असां बॉम्बे में आयासीं जी। त पर सभिनी असां महिनत ॾाढी कई। त जेॾीमहिल काका दोस्तनि जी चए ते हिते आया उन्हनि खे सम्झाया जीअं तव्हां हाणे ॿुधायो त पोइ काका पाकिस्तान खां हीअं हिते कीअं आया? गवर्नमेंट मोकिलियो न, गवर्नमेंट हवाई जहाज जा भाड़ा वठी उन्हनि उन्हनि खे मोकिलियो, असां गवर्नमेंट मोकिलियो जी। ऐं असां बॉम्बे में सुञाणप चङी हुई त सभिनी चयो असां वटि अची करो, पर लकीली असांखे हिकिड़ो गवर्नमेंट जो घर मिली वियो रेंट ते जी। त उन में रहियासीं ऐं काका कॾहिं बि कंहिं बि संगति खां हेल्प न वरिती पहिरें ॾींहं खां वठी। त कंस्ट्रक्शन में शुरूअ में ई काका खे सुठी कमाई थी अचण सां कंस्ट्रक्शन जो कार्य शुरू कयोसीं। कंस्ट्रक्शन एॾो वधी वियो पोइ within 10 years they decided to become ship owners. जी। So then ships वरितियूं ऐं 3 ships पहिरें ई हुई, उन्हनि मां वरी इनकम ॾाढी सुठी थी। जी। पर काका जो हिकिड़ो ई पर्पस हुयो त जेके माण्हू पढ़ियल आहिनि से वरी चढ़ी वेंदा। बिल्कुलु। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, ओॾी महिल 55 years जो एज जो माण्हू जी नए सिर कमु शुरू करे, उनखे में 55 माना ॿुढो माण्हू लिखिबो जी। पर he worked so hard त सभई वाइड़ा थींदा। त तंहिंखां पोइ जॾहिं हिते आया तॾहिं मां सम्झां थी he was over 65 आदिपुर में। जी। मुंबई खां आदिपुर घणो पोइ शाहूकारी वरी अची वई। तंहिंखां पोइ बॉम्बे में पहिरें ॾाढो ॾुखियो हुयो जी। हिकु बिना पैसे जे त ॾाढो ॾुखियो हुयो, पर आहिस्ते आहिस्ते करे असां सभु पढ़ी वियासीं। मां स्कूल में हुअसि ओॾी महिल जी। स्कूल मां कॉलेज ऐं हिकु त काका चवंदा मुंहिंजी कंहिं बि धीउ जी शादी न थींदी जेसि ताईं ग्रेजुएट न थींदी। अच्छा, इहो शर्त हुयो? इहो शर्त हुयो। त मुंहिंजी मदर चवंदी आहे त जॾहिं असां लाड़काणे में रहंदा हुआसीं तॾहिं तव्हांजो इहो ज़िद हुयो त जॾहिं कॉलेज स्कूल आहिनि ई कोन त किथे पढ़ंदा ॿार। त मुंहिंजे वॾियुनि भेनरुनि खे काका पंजाब मोकिलियो। पंजाब में हुयो एजुकेशन जे लाइ, पढ़ाईअ जे लाइ। उते गर्ल्स हॉस्टल हुई जी। गर्ल्स कॉलेज हुयो जी। फिरोजपुर शहर करके आहे। त मुंहिंजी वॾी भेनर उते पढ़ी। मुंहिंजा ॿार वरी ॿियो बि अमेरिका वियो, उहो बि उते पढ़िया। पर जीअं जीअं कंहिंजी बि ग्रेजुएशन थी शादी जो सोचींदा ई पोइ हुया। जी। ये मुंहिंजी बि ईअं ई थी। बीए पूरी कई जैन कॉलेज में, मुंबई जे बॉम्बे जैन कॉलेज। पर मां स्कूल बि उते ई पढ़ियसि बॉम्बे में। पहले स्कूल पोइ कॉलेज जैन कॉलेज। 4 साल खां पोइ मां वरी MA शुरू करे छॾी जस्ट शौक़ जे लाइ। जी। So I had to finish my MA. जी। And then got married 64 years थी विया। अच्छा, तव्हांजी शादी किथे थी? बॉम्बे। बॉम्बे में। तव्हां हाणे ॿुधायो त काका जी ॿारनि जी शादियूं पूरियूं कयूं, पंहिंजा फ़र्ज़ पूरा कया, सुठे नमूने वापसि शाहूकारीअ जा ॾींहं अची विया, त आदिपुर ताईं उन्हनि जी सफ़र जी शुरूआत कीअं थी? काका खे एडुकेशन में विझणो पैसो, जा मां सॼो पैसो एडुकेशन में विझंदुसि। ऐं असां वटि काका कॾहिं असांखे डावरी बि न ॾिनी, बिकॉज़ ही वाज अगेंस्ट डावरी। काका कॾहिं बि शादियुनि में डावरी न ॾिनी न वरिती। जी। ऐं असांजी शादियूं बिल्कुलु सिंपल नमूने में थियूं, चाहे ओॾी महिल शाहूकार हुआ जी तॾहिं बिल्कुलु सिंपल नमूने। ऐं
जेकी ख़र्च कयो सो एजुकेशन ते कयो, चाहे कॉलेज में कहिड़े ऊचे में वञो, किथे बि वञो, उहो ख़र्च कयो जी। तंहिंखां पोइ जॾहिं असां सभई 7 ॼणा पढ़ी वियासीं ॿार वेंदा, त चयो हाणे मां कमु काफ़ी कयो आहे, and now I want to retire from the work and I want to do something for poor people who have no way to go for education. त काका घणो ई पतो लॻायो इन में, त ख़बर पवनि त आदिपुर में नओं शहर थो खुले, नओं शहर ठहियो आहे, ऐं त ओॾी महिल दादा दुखायल, तव्हां शायदि नालो ॿुधो हूंदो, जी बिल्कुलु, दादा दुखायल काका जो संगती हुयो, हुननि चयोसि पंहिंजे कुझु बि करिणो आहे एजुकेशन में हिते अची कर, त ही वार वन काका खे दादा दुखायल वठी आया। उन्हनि जा स्कूल हिते पहिरीं हलंदा हुया, मैत्री मंडल तहत। काका खे चई तोखे पैसो आहे, पैसो खणी अच, ऐं पहिरें पॉलिटेक्निक सां शुरू कया जी, जंहिंखे मां सम्झां 60 साल गुज़री विया, तंहिंखां पोइ आर्ट्स एंड साइंस, तंहिंखां पोइ खुलंदा विया पॉलिटेक्निक ऐं आर्ट्स एंड साइंस ॾाढो सुठो हलिया। पॉलिटेक्निक त 60 सालनि खां असांजो तमामु सुठो हलियो, हिते रहिया कोन, रहंदा बॉम्बे में जी, पर साल में 4-5 दफ़ा ईंदा, हिते हफ़्तो रहंदा, हिते घर हुयनि, अच्छा, त पर रहिया बॉम्बे में जी। काका खे ओॾी महिल अखियुनि जी मैक्यूलर डिजेनरेशन हुई, त आईसाइट तमामु घटिजंदी आहे, एतिरी क़दुरु घटिजंदी आहिनि जो काका बॉम्बे विया, बॉम्बे मां लंडन विया, न्यूयॉर्क विया, त उते माना अखियुनि जी ट्रीटमेंट हुजे, सभिनी चवंदा हिन मैक्यूलर डिजेनरेशन जी ट्रीटमेंट ई कोन्हे। अच्छा, सो ही वॉज वेरी डिसअपॉइंटेड, त अखियुनि जी ट्रीटमेंट कीअं न थींदी हिननि वॾनि कंट्रीज़ में जी, त आहिस्ते आहिस्ते करे काका जी नज़र सफ़ा बंदि थी वई। जी, इहा त दुख जी ॻाल्हि आहे, तमामु दुख जी ॻाल्हि आहे, पर काका दुख न कयो, काका चयो जेकॾहिं हिमत आहे त बिना आईसाइट जे हली थो सघिजे, हिकिड़ो रुॻो माण्हू रखियाऊं जेको हेल्प कंदो हो, हथ वठी सभिनी हंधि वेंदो हो, पर काका पहिरियां ई खां बि वधीक महिनत कई। अरे वाह, ऐं एतिरो विल पावर, एॾी विल पावर, त ही जेकी कॉलेज सभु बिल्डिंग्स पाण कंस्ट्रक्शन कराए विया, बीहंदा कंस्ट्रक्शन ते, सम्झो त विदाउट आईसाइट माण्हू छा ॾिसण में ईंदो, तॾहिं इंस्ट्रक्शन, छाकाणि त कंस्ट्रक्शन जो वैल्यू हुयो काका जो, जी, नॉलेज, एक्सपीरियंस बि हुयो, वैल्यू बि हुयो, त सभु जेकी बिल्डिंग्स हुयूं से काका पाण ठाहे, जी, सुठी ॻाल्हि आहे। ऐं एजुकेशन जो जेको शौक़ु हुयो काका खे नज़र असर कोन्हे, त मुंहिंजी माउ चवंदी हुई त हेॾो कॉलेजनि जे लाइ ख़र्च कयो, हिकिड़ी आई हॉस्पिटल कयो, छाकाणि त माण्हू चवंदा हिन जी पंहिंजी आईसाइट वई त ॿियनि जे लाइ त कुझु न कयईं, सो हींअर हिकिड़ी आई हॉस्पिटल, ऐं आई हॉस्पिटल में ऑलमोस्ट फ्री ग़रीबनि जे लाइ, जेके उहो माण्हू नथा हॉस्पिटल सां अफोर्ड करे सघनि, जी, उन्हनि जे लाइ। ऐं अॼु बि मतिलबु 36 इयर्स खां पोइ उहा आई हॉस्पिटल एॾी सुठी थी हले, तोलानी आई हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर। त उन हॉस्पिटल में अॼु लॻभॻि घणा माण्हू इलाज करें? 500 त ऑपरेशन थी विया आहिनि। अच्छा, इहे सभु टोटली फ्री थियनि? न, इन्हनि खां तमामु नॉमिनल। असां सलाम था कयूं दादा काका जे जज़्बे खे, जो पंहिंजे अखियुनि जी नज़र जी घटिताई हुजण खां पोइ बि हुननि पंहिंजे विल पावर सां ऐं पंहिंजे मोहकम इरादे सां एतिरनि कॉलेजिस जी बिल्डिंग्स जी कंस्ट्रक्शन कराई। इहा नौजवाननि जे लाइ हिकु प्रेरणा आहे
त जिते माण्हू डिस्करेज थी करे पंहिंजो दर बंदि करे कमरे में रोए या पंहिंजी हिमत सां अहिड़ा के रोशन मशालूं जलाए जेके ॿियनि जे जीवन में बि उजालो भरे छॾनि। असां दिलेर सिंधी टीम काका जे जज़्बे खे सलाम था कयूं। अंजना जी, मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त काका जी अयामकारीअ में घणा कॉलेजिस खुलिया? 4 कॉलेजिस, आर्ट्स, साइंस, कॉमर्स, पॉलिटेक्निक। तव्हां हाणे ॿुधायो त तोलानी फाउंडेशन जे तहत 8 कॉलेजिस आहिनि, त उहे ॿिया 4 कॉलेजिस कीअं बर्पा थिया? असांजे हिते अर्थक्वेक थियो 2001 में। जी। असांजो ॾाढो नुक़सानु थियो, बिल्डिंगूं किरियूं, हॉस्टल हिकिड़ी सफ़ा करी पई। काका जो डेथ खां पोइ मुंहिंजी भेण वॾी उहा हलाईंदी हुई, पर उहा रही कोन हिते, रही बॉम्बे में। जी। पर उहा ईंदी 4-5 दफ़ा साल में। जी। हिते माण्हू हुआ जेके सुठी हुई, सभु कुझु हलाईंदा हुआ, त कॉलेज हलंदा, हॉस्पिटल हलंदी, ऐं सभु कुझु तमामु सुठे नमूने हलंदो। पर जीअं अर्थक्वेक थियो त मुंहिंजी भेण बि ठीकु कोन हुई, शी वॉज नॉट वेल एट ऑल। हुन मूंखे चयो त तूं अचु त अची ॾिस पहिरियों त छा नुक़सानु थियो आहे छा। त मां सिएटल में रहंदी हुअसि, सिएटल अमेरिका में 3 सालनि खां मां उते हुअसि अमेरिका में। जी। पर मां ईंदी हुअसि, जॾहिं बि ईंदी हुअसि इंडिया में, जी, त हिते ज़रूरु 2 ॾींहं ईंदी हुअसि। त मुंहिंजो कॉलेज में इंट्रस्ट ॾाढो हुयो। जी। त मूंखे मुंहिंजी भेण चयो त हिते हाणे हॉस्पिटल जो ॾाढा नुक़सान थिया ऐं कॉलेज शायदि बंदि करणा पवनि। त उहा त कॾहिं ॻाल्हि थींदी कोन, असां सभु आहियूं, पढ़ियल गढ़ियल आहियूं, असां हेल्प कंदासीं। त मां सिएटल छॾे मां ऐं मुंहिंजो हस्बैंड हिते आयासीं, अर्थक्वेक में आयासीं। उहो त रुको आयासीं हिकिड़े महीने जे लाइ। जी। पर हिते मूंखे एॾो शॉक अची वियो जॾहिं हेॾियूं बिल्डिंग्स वग़ैरह ॾिठियूं ऐं असां ख़ाली मैदान में क्लासिस हलाईंदा हुआसीं। माना जिते कॉलेज हुया हाणे उते मैदान थी विया। लॻा बिल्डिंग्स केॾियूं न त किराइनियूं पयूं असांखे, छाकाणि त डैमेज ॾाढो थी विया। त माने अनबेरेबल नुक़सानु। असां वरी महिनत ॾाढी शुरू, मां चयो मां अमेरिका मां अची हिते बि रहां। तव्हां अमेरिका मां हिते शिफ्ट थी आया? शिफ्ट थी, बिल्कुलु शिफ्ट करे आयसि। पहिरियां 6 महीना ईअं ई आयसि। त मूंखे सभु कुझु ठीकु लॻो, त जेकॾहिं कमु करिणो आहे त कमु करिणो आहे। जी बिल्कुलु। ऐं सिएटल मां रही कमु न थी सघंदो। जी। त मां ऐं मुंहिंजो हस्बैंड अची हिते रहियासीं। काका जो घर हुयो। सिएटल हिकु तमामु वेल डेवलप्ड जॻह, हिकदमि उते त सुख सुविधाउनि जो भरपूर अंदाज़ में, उहो छॾे करे तव्हां आदिपुर में हिते अची रहिया। कॾहिं मन में इएं न आयो त जेकर वापसि अमेरिका हलूं? हेॾो ख़ुशि ज़िंदगी में कॾहिं न रही आहे, छाकाणि सेटिस्फैक्शन एॾो मिलियो आहे मूंखे हिते। जी। तव्हांजा पति देव तव्हां सां हर वक़्तु अमृतसर? आदिपुर जे जीअं ज़िंदगी जीअण जे तरीक़े में सिएटल जे ज़िंदगी जीअण जे तरीक़े में तमामु फ़र्क़ु आहे। घणो फ़र्क़ु आहे। त सुख सुविधाऊं छॾे ॿियनि जे लाइ तव्हां एतिरो सोचो? पर मां मन जी ख़ुशी इन्हनि सुविधाउनि सां कोन्हे। जी। मन जी ख़ुशी मिली वञे, पंहिंजो कम में उहो मज़ो अचे। मूंखे हिन कम में एॾो मज़ो आयो आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां। ऐं मूंखे इहो करिणो ई पियो, काका जो कमु करिणो ई पियो। जिते चाह हूंदी आहे राहत उते निकिरी ईंदी आहे। पर मुंहिंजे लाइ राहत निकिरंदी आई आहे। मां नसीब वारी हूंदसि जी, जो हर कंहिं क़िस्म जी तकलीफ़ आई पर सॉल्व थी वई। आदिपुर में जीअं तव्हां हेतिरा कॉलेज ॿिया 4 नवां बर्पा कया,
त इन में गवर्नमेंट जे तरफ़ां का सहूलियत तव्हांखे मिली हुजे या कुझु रिकॉग्निशन मिली हुजे? रिकॉग्निशन मिलंदी आहे। ही अवार्ड्स ॾिसो हर कंहिं हंधि मूंखे मां सम्झां थी गुजरात में ॿाहिरि बि एॾा अवार्ड्स मिलिया आहिनि। मुंहिंजी ख़ुशी उहा ई आहे त तंहिंजी माना त हेॾियुनि तकलीफ़ुनि जे हूंदे बि अहिड़ो सुठो था कयूं असां। जी न मां टीम असां टीम खां सवाइ कुझु बि न थींदो आहे लाइफ में। न बिल्कुलु सही था चओ। त असां ऑफिस जा पीपल प्रिंसिपल्स ऐं असां वटि एॾा माण्हू आहिनि जेके पढ़िया बि असां वटि नौकरियूं बि असां वटि कया प्रिंसिपल्स बि असां वटि थिया। उन्हनि जे करे ई अञा हे वण वधीक वधीक पंहिंजूं पाड़ूं फैलाईंदो थो वञे। अॼु तव्हांजी उमिरि घणी आहे? 86। हेतिरे मुक़ाम में हेतिरो मुक़ाम तव्हां 86 इयर्स जी लाइफ में तव्हां हासिलु कयो आहे। तव्हां इहो त हाणे ताईं ॿुधायो त 8 कॉलेजिस आहिनि, 9,000 स्टूडेंट्स पढ़नि था, हिन में विद्या हासिलु कनि था। इन्हनि सभिनी में सिंधियत जे वाधारे जे लाइ, सिंधियत खे अॻिते वधाइण जे लाइ छा के कार्य थींदा आहिनि? असां पंहिंजी कोशिशि कयूं था। असांजो सॼे गुजरात में हिकिड़ो ई कॉलेज आहे जिते सिंधी पढ़ाईंदा आहिनि। गवर्नमेंट घणी दफ़ा चयो आहे बंदि कयो, अजा ख़र्चा, पर असां बंदि नथा कयूं। सिंधी सब्जेक्ट हलाईंदा आहियूं। पर बि सिंधी माना ॿारनि खे लिखणु पढ़णु सेखारींदी देवनागरी। कहिड़े कारण तव्हां बंदि नथा कयो? सिंधियत ॾेखारण लाइ त असां अॼु बि सिंधी आहियूं। आई एम वेरी प्राउड टू बी अ सिंधी। पर सिंधी लैंग्वेज हले त सुठो, पर असांजी सिंधियत न वञे। जी। पर असां सिंधी फंक्शन्स बि थींदा आहिनि। सिंधी लैंग्वेज त आहे, पर सिंधी फंक्शन सिंधी ऐं असां पाण में सभु सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। जी। गुजरात जे ॿारनि खे असां इहो ज़रूरु चवणु चाहींदासीं त हिकु त सिंधी जेके हर वक़्तु ई पंहिंजी अलॻि पहचान ठाहिण जे लाइ मशहूरु आहिनि, सॼी दुनिया में सुञाता वेंदा आहिनि, उन ॻाल्हि जो क़दुरु कनि, सिंधीअ में ॻाल्हायो ऐं सिंधी सब्जेक्ट खे वधीक इम्पोर्टेंस ॾियो। ऐं गुजरात में बि जेके माण्हू आहिनि, नेचुरली असां सभिनी ते जंहिं एरिया में रहूं था उनजे भाषा जो असरु त थिए थो, पर सिंधी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। जे सिंधी न ॻाल्हाईंदासीं त इतिहास बणिजी रहिजी वेंदासीं। अॼु जी ॿारनि जे हथ में ई सिंधियत खे अॻिते वधाइण जी कमान आहे। अंजना जी, तव्हां पंहिंजो सफ़र पाकिस्तान खां चालू कयो, मुंबईअ ताईं आया, मुंबईअ खां वरी अमेरिका ताईं, अमेरिका खां आदिपुर ताईं। इन दौर में के अहिड़ियूं शख़्सियतूं जिन जे जीवन जो असरु तव्हांजे जीवन मथां थियो हुजे? हर कंहिंजे ज़िंदगीअ में हिकिड़ो इंग्लिश में चवंदा आहिनि रोल मॉडल हूंदो आहे। तव्हां सां कंहिंसां एतिरे क़दुरु इंस्पायर थिया? माय फादर। मां अॼु बि आई लुक अप टू हिम। त छा हुन कयो? पंहिंजो सभु कुझु पैसो एतिरे क़दुरु जो काका जी बिल में हुयो त मुंहिंजी जाइ, मुंहिंजे वाइफ जी जाइ या ॿियो कुझु बि जेको मुंहिंजो पैसो रहंदो सो सॼो हिते आदिपुर में ईंदो। अरे वाह। ऐं कंहिं बि ॿार खे बिल में पाई बि न ॾिना। असांखे पाढ़ण खां सवाइ he gave us the best education that we wanted। पर उन्हीअ खां सवाइ सभु कुझु हिते आदिपुर में आयो। ऐं तव्हां ॾिसो था त छा आदिपुर में बिल्डिंग्स आहिनि। असांजे कॉलेजनि जूं बिल्डिंग्स 25-30 बिल्डिंग्स आहिनि। ऐं अॼु बि ॿिनि बिल्डिंग्स जो महूरत कयोसीं। असां अंजना जी जे इन्हनि ॻाल्हियुनि सां बिल्कुलु सहमत आहियूं। शल तव्हांखे तव्हांजे कार्य में अञा कामयाबी मिले इहा दिलेर सिंधी टीम जे तरफ़ां असां तव्हांखे शुभकामनाऊं था ॾियूं पिया। अंजना जी, न सिर्फ़ु काका जी जीवनी केतिरनि ई ॿारनि जे लाइ हिकु हिमत ॾियारींदड़ आहे, पर तव्हांजी बि कहाणी कुझु घटि न आहे। तव्हां में बि काका जी परछाई थी ॾिसणु अचे।
असांजे अॼु जे डिलेट सिंधी जे सेट ते अची करे तव्हांखे कीअं लॻो? मूंखे ॾाढो सुठो लॻो त एॾा माण्हू महिनत था कनि सिंधीअ खे वधाइण जी। जीअं तव्हां महिनत था कयो, तव्हां अकेला न हूंदव, तव्हां सां घणेई ॼणा जी बिल्कुलु, असांजी सॼी टीम आहे। छाकाणि त काई बि ॻाल्हि अकेलो माण्हू न करे न सघंदो। बिल्कुलु। त टीम जिते हूंदी उते सक्सेस मिलंदी, ज़रूरु मिलंदी। ऐं तव्हां हेॾो सुठो कमु था कयो, उन जो तमामु शुभ शुभ वाधायूं हुजनि ऐं अञा भॻवानु वधाईंदो। महिनत कंदा रहो, कॾहिं बि डिसअपॉइंटेड न थिजो। न बिल्कुलु न, तव्हां जहिड़नि शख़्सियतुनि जो साथ आहे त कीअं डिसअपॉइंट थींदासीं। काका जी परछाई, उन्हनि जी धीअ अंजना, उन्हनि सां अॼु असां गॾियासीं ऐं ॾिठासीं त अॼु बि उहो सिंधियत जी मशाल क़ाइमु रखी रहिया आहिनि पंहिंजे कॉलेजनि में, पंहिंजे स्कूलनि में। सिंधी कल्चरल प्रोग्राम जिते हेतिरा घटि तादाद में सिंधी आहिनि, उन्हनि जी कोशिशि चालू आहे। जे अंजना गॾिजी करे सघनि था त असां छो न? ज़रा सोचींदा त अचो ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत।